मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई मुखे ॾिसी ॾंद थो कढी मुख सां ॾंद न भञी छॾे साथियो लाली खेत आहे मुख सां ॾंद थी भञे छो भला फिरी नथी न त फिराए एड़ो भित बि हणंदी साईं जो छेतियूं थी वेंदे हारश वारा गुडा ताजी माजी चुरी हाणे वरी कहिड़ो नाटक थी करे टियोड़ी कुबुत खाराए त मां ते कल्ह केलो ॾियो त मां ते उन खां वरी काठारी कुल्फी खाराई मां ते वॾो सामान थी खाए पोइ बि रॾियूं थी करे रोए थी मूंखे दॿाए थी छो अलाए बा कल्ह खां वठी इहा हालत अथसि तोखे थी ॾिसे या तुंहिंजो नालो थी ॿुधे असुल बिरथी थी वञे अम्मा तूं वञी घर जी कमकार जी कर हिते छो वेठी आहीं ओ ताजी माजी चुरी मता काॾे वई मां तुंहिंजा थो मूंखे देख काथी वठे लत जो हीअं रखे थी न सॼा उज़वा सड़नि था मूंखे डपु छो थी ॾिजां थो न वञा ड्रिजी तो कंहिंखां तो ड्रिजी ट्रेन वारा बोणीडा ॿुधा कंहिंखां तो ड्रिजी लाली मुंहिंजा इहे जोती थी ॻाल्हाई दरगाह जोती थी कहिड़ो मां तुंहिंजो भांडारो भॻवान मां अहिड़ो नोट खणी हलियो वियो आहियां छो ठाहे रोवण वारो मुंहुं के वेठो आहीं छो थो रही छो थो रवां मां छो न रोवां मां छो न रड़ां मुंहिंजे यार लाइ जुदाई रुआ तो यार जे खातिर पज दिलदार जे खातिर रुआ तो यार जे खातिर पज दिलदार जे खातिर रोई रोई मरी वेंदे रोई रोई मरी वेंदे बस कर ओए जाती माजी जुरली बंद पई थी करे मुंहिंजी बुरली अल्लाह अपा अलाए छा थी वियो अथसि मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे न अमा के छा थियो आहे केरु चाक न आहे केर बि न दी लालू खे अलाए छा थियो आहे छा थियो अथई खजूर जी खटाइण मूंखे अलाए छा थियो आहे मुंहिंजो चैनल फ्री थो वञे लॻे थो त मुंहिंजी कंहिं पोइ डिश फेराए छॾी अलाए छा या मुंहिंजे रिसीवर जे बटण ते हथ रखियो अथसि टुड़ ओ पुराणे दौर जी अच्छी कारी टीवी तोखे ॾिसे केरु थो अमा लाली तूं वेह त मां तुंहिंजे लाइ पेदो बॉइल करे अचां बुख लगी हूंदई न हा मां खणी आ हा सही आ ऑमलेट त न कयास न अम्मा जेको भी आहे खणी आ अम्मा लालू कारे वियो लालू वियो हूंदो के कमकार सां तूं परेशान न थी तूं वेह त मां तुंहिंजे लाइ बेदो खणी अचां हा अबा मिठल अबा तोखे ॻोल्हे मुंहिंजा तसर लाहे निकिरी विया आहिनि तुंहिंजी भेण मलूका आहे न उनजी शादीअ जे बारे में तोखां कोई सलाह ॾेई करणी हुई लेडी बंदूक तुंहिंजो ठका मुंहिंजो छा वञे मलूका सां बाबा जीअं वणे तीअं वञी कयो ओ चिड़िया मलूका तुंहिंजी भेण आहे तुंहिंजो राज़ ज़रूरी आहे वॾो अहसान था कयो साईं मूं ते जॾहिं मां 3 लख वरिता हुआ तो वहीं बाबे पीरो गॾिजी खाधा हा ओॾी महिल मुंहिंजी यादगिरी कोन हुआ हाणे से मुंहिंजे लाइ हा तो फाटेव ॾाढा मूंखे न फसायो न विच में अरे कोन थो फासी मूंखे रुगो इहो ॿुधाए त रंगीलो माण्हू कीअं रंगीले जी मूंखे कहिड़ी ख़बर असां त हुनखे सदाई पाकिस्तानी फिल्मूं में ॾिठो आहे इहे कामेडी रोल कंदे अड़े मां हिन फिल्मी रंगीले जी ॻाल्हि कोन पियो कयां मां त पाण वारे ॻोठ वारे रंगीले जी ॻाल्हि पियो कयां ओ बाबा मूं तव्हांखे चयो मुंहिंजो कुझु न वञे छोरी आहे नांगन खाधल इन सुरे खाधल ते बीहंदी हूअं ई कोन तव्हांखे पैसा वापसि करणा पवंदा छाची पैसा वरी वापसि करणा पवंदा पर पैसा त खाई छॾियासीं वापसि किथां ॾींदा हा तॾहिं त मूंखे पाण सां गॾु करणु आयो आहीं त जीअं हिन चटीअ में भाङे भाईवार कयांसि पर मां एतिरो चरियो कोन आहियां पैसा खाधा बि तव्हां हाणे लोड़ियो बि तव्हां पुठियां छा तूं असांजो औलाद न आहीं बाबा मुंहिंजो कंहिंसां रिश्तो कोन्हे पहिरीं तव्हां चटी भरियो पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं छोड़ो त वॾो ला आहे हीउ त पंहिंजे पीरो खां ॿ क़दम अॻिते निकितो मवाली छा पियो सोची कहिड़ियुनि सोचुनि में घुमाई बावली मां सोचां पियो त अॼु मंझंदि जो वाङण तरे खाऊं न ॾाढो मज़ो अथनि तरियल वाङण में मां तोखे खाइण पीअण जी सोच जे बारे में न चयो हो
पेट भरियल हूंदो त दिमाग़ बि कमु कंदो त का शइ सोचिजे। ख़ाली पेट ते दिमाग़ कमु छॾे थो वञे, माण्हू चरियो थी वेंदो। पेट भरण जी घणी गणती अथई, बाक़ी तिजोरी भरण जी का गणती न थई। पेट भरबो न, हीअ बि तिजोरी आहे। हीअ भरियल हूंदी त आसे पासे सभु तिजोरियूं पाणे भरिजी वेंदियूं। सम्झो ॻाल्हि खे। आख़िर तोखे पैसा कमाइण जो हिर्स छो नथो थिए? और चरी चवंदा आहिनि त जंहिंजी गुंदीअ में दाणा तंहिंजा चरिया बि सियाणा, जंहिंजी गुंदी खाली उहे हड़े ई हवाली। पर मूं इनखे मटाए छॾियो आहे। मां चवां थो जंहिंजी गुंदीअ में दाणा उहे सभई सियाणा थाणे में पिया अथई, जेल में ॿधा पिया अथई। हाणे घणा बहाना न कर। जेल में त उहे विया आहिनि न जिन बेईमानी कई आहे। मां तोखे ईअं नथी चवां त तूं बेईमानी कर, तूं ईमानदारी सां करोड़पति थी। ओ चरी छोकिरी चमजी खाई खटा ॿेर, उठ जेॾी ओझड़ी गाबे जेॾा पेर। इहो बकुल कोन्हे, वञी पाड़ो ॻोल, वञी शहर ॻोल, मां चवां थो सॼो मुल्क ॻोल। असांजे मुल्क में को बि ईमानदारी सां अमीर नाहे थियो। सभई बेईमानीअ सां, फुर लुट सां, ॿियनि जे हक़ गज़ब करण खां पोइ था बंगला ठाहिनि। बाक़ी ईमानदारी सां बंगला ठहनि हा त असांजा 17 बंगला असांजे शहर में हुजनि हा। मां कुझु बि नथी ॿुधणु चाहियां। मूंखे बसि मवाली उहो साॻो करोड़ खपे। तूं भले 24 कलाक लोड़। मरियासी ये किरोधण रुगी किरोड़ ते अटकी पई आहे। ॿी का यादगिरी कान्हे। चाची चयमि त विरोधी हूंदो आहे न फिल्म हलनि जा, उन में हिकिड़ो डायलॉग ॻाल्हाइजा न, तुम विरोधी है, विरोधी माना झेड़ेकार। तूं बि तंहिं महिल मूंसां झेड़ो कयो, जीअं कॾहिं प्यार मोहबत त नथी ॻाल्हाई। ॾुख थो थिए इहो। लाली तू वञ पाणी भरे अच। हा मां भरे थी अचां। अदा सोलो थी वे। हाजी चाचा पानी पी। चाचा तोखे के धोतो आ? मुझे मतलब आता तो कि मारे के ॾिनी आ? बुट्टू मचाना। अरे घोड़ा रे। अदा घोड़ो न, तुंहिंजो पुट लालू आ। लालू खे सुञातो आहे, पर निभावे खे धक मुंहिंजा ॾुखाए छॾिया। बा धक पोइ ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। मूंखे ॿुधा त कहिड़ा लूसिया जिन तोखे पादर टोकिया आहिनि, ऐं कहिड़ो कहिड़ो सामान आहिनि, हथियार किथे किथे लॻो अथई, कहिड़े कहिड़े उस में लॻो अथई। उहो प्लान मां कंदोमांसि। उन्हनि जा अज़ुआ ईअं कपीस जीअं तोखे कपियो अथनि। अरे अम्मा उनखे बुट्टू ॿधल आहिनि, चवनि पिया त असां ईंदड़ ई चुमन हूं। वाह मुंहिंजा मोर पी वाह, जिन खे बुट्टू ॿधल हूं तोखे पादर हण आया। उहे वरी पंहिंजा नाला ॿुधाईंदा त असां ईदन चुमन आहियूं। लाली तूं पाण ॿुधा। चुप कर बे, मूंसां घणो फ्री नथी। पूतने वांगे चटणी करे छॾींदीसैं जी मूंसां ॻाल्हाई त। तव्हां वरी ॿई पाण छो था विढ़ो? मूं वारो मसलो उते ई छुटो। अदा ही मसलो बि कल्ह खां वठी कड़कियो आहे। छोरी खे अलाए छा थियो आहे। अम्मा कंहिंखे छा थियो आहे? मुंहिंजो कारो मुंहुं थियो हरू भरू काम का। तोसां कंहिं ॻाल्हायो छे गिरा? घणो फ्री नथी तो मोढी न भञी छॾे। ओ चाची मासी सुरली, तूं मुंहिंजे पीउ खे काबू कर त मां डॉक्टर खे ॾिसां। डॉक्टर खे छा, तूं हेॾे वठी अचीस न। बाबा डॉक्टर खे हेॾे काॾे वठी अचां? तोखे अस्पताल मां पाण डॉक्टर ॾे वठी थो ला। ॿी ख़बर ॿुधाए, अॼुकल्ह अस्पताल में एम्बुलेंस लभे कोन थी। को डॉक्टरनि जा ॿार वतन था, घुमंदा फिरंदा, को कीझड़ ते आहे त को पता न केॾे ख़बर न केॾे केॾे वञनि था, थर बि घुमण वञनि था। इहो सरकारी एम्बुलेंस ते ग़रीब जे लाइ एम्बुलेंस कान्हे का। इन करे ॾिसां थो कान का इहा म्यूनिसिपल कमेटी वारे कंद जी ट्राली बीठी आहे न, उन ते खणाए हलाए थो। अरे मां अस्पताल हलो जहिड़ो लाया अस्पताल लाया। अदा तव्हां रिवर्स खे घटि वधि त कोन ॻाल्हायो। अदी असां अहिड़ा चरिया थोरियूं जो रोज़ीअ खे डंडा हणंदासीं। अल्लाह रोज़ी जी ॻाल्हि कोन थी कयां, रिवर्स जी ॻाल्हि पई कयां। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जेकॾहिं उते मूंखे तव्हांजी सफ़ाई लाइ कसम खणणो पए, खणा न? अदी कसम त छा, जेकॾहिं तोखे कणक जी वॾी बोरी खणाइनि न त बि खणी वञजांइ त असां रिवर्स खे बूट न हणाया। जेकॾहिं तव्हां हुनखे बूट न हया आहिनि त पोइ हुनखे सटको केरु ॾेई वियो? कहिड़ी ख़बर, मतां गेबा त गुॾ ॾेई वई हुयसि। जेसि ताईं उहो असांजे घर पियो ईंदो वेंदो न, तव्हां ते शक वेंदुसि ई कोन।
पर तव्हांखे भला साञा ॾे हुनखे घर अचणु ॾियो न। हाणे पंहिंजे घर अचे न रोकजोसि जीअं हुनजो शक तव्हां ते वञे ई न। असां पंहिंजे हिन दरवाज़े ते लिखिया था छॾियूं त भली करे आए रिवस साहब। हाँ हाँ अदो वॾो सही थो चए, इन सां रूह ख़ुशि थियुसि ऐं साईं ख़र्च पुख में ॾींदो। ओए रिवस खां कमु वठो, बसि इहे नौकर पिया वठोसि। अदी जे तूं दुआ न बि कंदीअ न त बि असां रिवस खां ॿिया पैसा वठंदासीं। सुतली साहब मूंखे तव्हां इहो ॿुधायो त आख़िर लालूअ जो जेको पीउ आहे रिवस उनखे असांजे ॻोठ में कंहिं धक आया? मवाली मां इहो सम्झी वियो आहियां त उनखे रिवस खे धक जंहिं भया आहिनि न उहे उनजा हथ पेर सलामत हूंदा। मूं कॾहिं चयो त मंदा टुंडा ट्रेडा चिबा उन्हनि धक आया अथसि? मां पुछां थो त कंहिं आया अथसि? हा हाणे मां तोखे खोले थो ॿुधायां त रिवस खे जंहिं बि धक आया आहिनि उनखे ॿ अखियूं, नक, वात, ॿ कन, ॿ हथ। ब्रेक मुंहिंजो मतिलबु आहे नाला ॿुधा उहे केरु थी सघनि था? नाला मवाली हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त असां जेका पुलिस आहियूं असां बि तव्हां वांगुरु इंसान आहियूं। असां जेसिताईं तहक़ीक़ात न कंदासीं तेसिताईं ख़बर न पवंदी त उनखे धक कंहिं आहिनि। तव्हां हरू भरू चवंदा हो त पुलिस खे सभु ख़बर आहे। न ॾिस न, पुलिस खे ख़बर हुजे न हुजे, मालिक जॾहिं पंहिंजी ज़बान सां चवे थो ईदन जुमन जा माण्हू आहिनि, पोइ तव्हां छो था मञो? मवाली इहो त चरियो बि सम्झी वञे त जेके धक हणंदा आहिनि उहे नाला न आहिनि खणंदा त ईदन जुमन जा माण्हू आहिनि या ईदन जुमन पाण आहिनि। इहो कमु कंहिं टे जो आहे। टियों केरु थी सघे थो? हुनजी जांच कयो न तकड़ी। टियों मूंखे पक्का या शक आहे। मूंखे नालो ॿुधायो हुनजो बसि, मां पाण सां पलांत कयां। अलाए केरु आहे, ॻोल्हणा पवंदा। तिलकणी इन मिठूअ खे चङी तरह सम्झाए, कमाए ॿ पैसा बचाए, सुभाणे छोकिरे जो तोहरो करणो आहे, उन में बि त ख़र्च लॻंदो न। हा मां सम्झाईंदीसांसि। जय मारवाजा बेदानसी बन जा, अथई बेदानसी बन जा, अथई बेदानसी बन जा, ओ ये बेदानसी बन जा। अदालू खैर त आहे, ॾाढो ख़ुशि आं, फड़कियूं थो हणे। कुछ कीअं न था सौट से चाड़ी नेरी वस के धक्का लगा थई धक अदाए काथों देन तो पिया थस। चाचा आलू ये कम किथे तव्हांजा त नाहिनि? ना मां त अञा सोचा पियो त चपेटड़ी ॾियास, पर मूंखां अॻे जेके ॿ भाइर आहिनि न उन्हनि गैरतड़ी ॾेखारे छॾी। गैरतमंद भाइरो ॿिया कहिड़ा कंहिंजी ॻाल्हि थो करे अदा? इहे इज़त जा भाइर ई त नहीं जो मन लॻे थो त इन्हनि को गैरत जो कैप्सूल खाधो आहे। अलाए छो अदा मुंहिंजी दिलि कान थी मञे, मूंखे ईअं थो लॻे पियो त इन में थोरो घणो हथु तव्हांजो अटकियल ज़रूरु आहे। सौट हाणे न शक कई वहम जो इलाज त कंहिं वटि बि कोन्हे को, बाक़ी जे हरू भरू मूंखे इन मामले में तुम पियो था त आऊं छा थो करे सघां? चाचालू बस करे वेह, सभु ख़बर पइजी वेंदी, पुलिस पाणे ॾोहारनि खे हथु कंदी, ॾिसजांइ। अरे भाई आलू वारो अकुल को त कोन्हे जो कंहिंखे थोकिया। हाणे हरू भरू जेकॾहिं इहा माज़ूर कोटा वारी पुलिस मुंहिंजे पोयां लॻंदी त आऊं छा कंदुसि? पर हक़ीक़त इहा आहे त इन मामले में मुंहिंजो को हथु कोन्हे, तव्हां रुगो मूं ते यकीन कयो। अलाह करे ईअं हुजे, बाक़ी मूंखे कोन थो लॻे अदा आलू त पोइ तव्हां एतिरा शरीफ़ आहियो। हाणे मूंखे बि सफ़ाई पेश करण जो को शौक़ु कोन्हे, मूंखे ख़बर आहे उहा मञी त बि कोन, पोइ छा लाइ वेही सफ़ाइयूं पेश कया? हाणे हे आलू वारो अकुल को त कोन्हे, पोइ तव्हां माण्हुनि खे दिमाग़ में आणंदो। मवाली छा सोचियो अथई? मूं सोचियो आहे त इहो कमु उन्हनि नाहे कयो जिन जे बारे में ही सोचनि था त इहो इन्हनि कयो आहे, पर ही उन्हनि इहो कमु कयो आहे जिन जे बारे में हू सोचनि ई नथा। हाँ मां छा पई चवणु चाहियां, तूं छा पे सम्झी? तो जो चयो त छा सोचियो अथई त मूं इहो सोचियो। मवाली कंहिंजी ॻाल्हि थो करी? पावली मुंहिंजो दिमाग़ कमु इहो थो करे त ईदन जुमन चाचे रिवस खे धक न आहिनि आया, मता कंहिं ॿिए इहो कमु कयो हुजे। धूड़ वञी पाए इहो रिवस, इनखे भले केर बि मोचणो आणे, इन सां मुंहिंजो छा वञे? अकुल कर चाचो रिवस लालूअ जो तक़रीबन सॻो पीउ आहे, ऐं लालू तुंहिंजो भेणी गो आहे, मुंहिंजो सांड्रो आहे, ईअं ॻाल्हाइबो उन्हनि जे ख़िलाफ़। इन हिसाब सां तोखे घटि में घटि घणो भला नथी करी, थोरो त फ़िक्र कर। इन रिवस जी फ़िक्र आहे न लालू पाण कंदो, मूंखे छो इन जी फ़िक्र लॻी आहे?
मूंखे त रुगो दौलत जी फिकर लगी है ऐं इहा ई फिकर मूंखे अंदरां अंदरां खाईंदी थी वञे। मां बि चवां ॻरंदी थी वञे। मां सोचां पियो अलाए कहिड़ी बीमारी लॻी अथसि जो वञे थी अञा बि सन्हड़ी थींदी। एतिरी सही आई इन खां वधीक सन्हड़ी थींदी त माण्हू चवंदा त लकुण जे मथां कपिड़ा रखिया अथनि। तोखे त को फिकर ई न आहे, तॾहिं त ॾिस ॾींहों ॾींहुं सुॼंदो थो वञी। मां सुॼां कोन थो, पर अलाह चई जेको रिज़्क मुंहिंजे नसीब में लिखियो आहे उहो खाई उन ते शुक्र थो अदा कयां। हा हा तूं शुक्र तो करी, बाक़ी मां बेशुक्री आहियां, ईअं ई न। रोज़ रोज़ मां त ॻाल्हियूं करे करे थकी थी पियो, हाणे त मां बोर थी पियो आहियां। मां सम्झां थो तूं सम्झणु नथी चाहीं। आउं सम्झणु नथी चाहियां, तूं सम्झणु नथो चाहीं त ॿीणी महिनत कीअं कबी आहे। ॿीणी महिनत तॾहिं कयां जॾहिं असांजी पूरी न पए। ॿ ॼणा असांखे सभु कुझु मोला ॾिनो आहे। घणो हिर्स माण्हू खे लंघो करे थो विझे ऐं घणो भरो माण्हू खे हॾ आराम करे थो छॾे, बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे। भला हिते हिते भागा उन्हनि त धक हयां उहो त सूर थिए थो, पर निभागा तूं वरी छो थो वधीक सूर ॾी? भला दे ख़बर इहो तूं देखिए। हाँ अरे हो पोइ सूतली वारी जांच पड़ताल तूं छो थो करी? सूतली पाण किथे आहे? ॻोठ जे चङे मुड़ुस खे धक लॻाइनि, हिते सॼो ॻोठ गॾु थियणु खपे। वाह वाह पीआरे हिकु कप चांहि नथो सघी, बाक़ी हिन कंजूस लाइ सॼो ॻोठ जमा थींदो। छा चइजे मां कंजूस आहियां? कंजूस रुगो कंजूस, कंजूस मक्खी चूस। रिवस साहब हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾ, तूं त छा तो जहिड़ा जेतिरा बि कंजूस आहिनि न उहा इन ॻाल्हि खे ज़हन में रखी छॾीनि। सखी ऐं सूम जो हिसाब बराबरि हूंदो आहे, केॾा बि पैसा लिकाइनि पर साल में टोटल बराबरि। सखी जॾहिं सकावत कंदो आहे त हुन वटि 1 साल ताईं गैप ई रिज़्क ईंदो आहे। ऐं कंजूस जॾहिं कंजूसी कंदो आहे न साल में त हुनखे का न का बीमारी लॻंदी आहे या त पोइ घर में ई को नुक़सानु थींदो अथसि। बाबा जेतिरो बि पैसा बचाइण जी कोशिशि कंदो आहे न उनखे ॿीण ते नुक़सानु थींदो आहे। दे भला तो हो भला। अरे बस बस मूंखे लेक्चर सम्झाए, मूंखे ॿुधाए सुतली छो न आयो आहे? रिवस साहब तव्हांजे धकनि जो दास्तान सुतली साहब ताईं पहुची चुको आहे। हाणे त उहो ॾोहारनि जे पुठियां लॻी चुको हूंदो, हिला देंगे। फ़िलहाल त मां हिलियो आहियां, मां हिन ईदन जुमन खे कोन छॾींदुसि। खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार केर चढ़ण पढ़ण उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिशि न करे। तोरा ॿाहिरि काढे विया सुतली साहब विया हलिया। तुंहिंजा ॿाहिरि वरी साहब कॾहिं खां थिया? न न न साहब कोन आहिनि। तूं कीअं थी चई त साहब विया हलिया? साहब हुननि खे कोन थी चवां, तोखे थी चवां सुतली साहब। साहब मूंखे चई पोइ सही आहे। ॾिठी केतिरी इज़त आहे मुआशरे में। मुंहिंजे घर जूं त भितियूं ई न जुआइन, मुंहिंजा ॿाहिरि त भॼी विया हूंदा। इहे तुंहिंजा ॿाहिरि अचनि न त वास्ता विझनि कसम विझनि त तूं पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले कर। असांखां घणो भॼणु डुकणु कोन थो पुॼे। अचनि न पोइ उन्हनि खे इलाज कंदुसि, पोइ तव्हांजे थाणे ते पाणे हली ईंदा। खिली ॾींदा छो थाणे ते खिली ईंदा? कहिड़ो साहब बोलड़ो आहे जा ईसो मुंडो बांदर आहे जा असां मश्क रहूं जो असांखे ॾिसी ऐं खिली ॾींदा? अरे खिली न ॾींदा, मिली वेंदा। भाई ॻाल्हि ॿुध, पंहिंजनि भाइरनि खे सम्झाए छॾ त पंहिंजे हथ खे कानून ते न खणनि, न त ॾाढा ॾुखिया थींदा। साहब छो लाक में मानी पाणी कोन ॾींदा तुंहिंजा? अरे ॿुधल कोड़ा लखनि करोड़ जा केस हाल पियो न चांवर न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे। जॾहिं असांखे कुझु कोन थो मिले त ईद ने जुमन खे छा खाराईंदासीं पीआरींदासीं? अरे ॻाल्हि ॿुध, हल त हलूं पोयां कोन विया हूंदा घणो परे पाणी भरे साहब विझी पोइ निकितो आहे छा? पाणी भरे न कोन विया हूंदा घणो परे, वञा न जल्दी वञ। हिननि त वेल करे छॾियो आहे, हिननि मां फासी वियासीं, हिते बची पहुता आहिनि। अरे आदू वारो अकुल को त कोने जो तव्हांजे दिमाग़ में थोकियां अञा हिते पे था फिरो। अल्लू साहब हिते न फिरूं त ॿियो केॾे वञूं? अरे बाबा तरी तारो कयो, पंहिंजी जान खे प्यारो कयो। अल्लू असां छो टरूं? पुलिस ईदन ऐं जुमन खे ॻोल्हींदी। अरे आदू वारो अकुल को त कोने जो तव्हांजे दिमाग़ में थोकियां। जेकॾहिं ईदन ऐं जुमन पकड़जण खां पोइ सचूं कयूं त तव्हां पुलिस जे हथ में हूंदो ऐं मोजो साह वरी तव्हांजे हथ में हूंदो। अकरम अल्लू साहब ॻाल्हि लख जी कई आहे। अरे त लख जी ॻाल्हि आहे त 70,000 तव्हांखे मुबारक हुजनि, मूंखे रुगो 30 ॾियो। ईअं जे ॻाल्हि ते लख रुपया ठहे त असां करोड़पति न हुजूं ऐं वतूं 2-3 हज़ारनि जे करे रीवस खे मोटण हणंदा। अरे आस्ते ॻाल्हायो पिटा, आस्ते भितुनि खे बि कन हूंदा न माराईंदव छा? हे आलू वारो कुल को त कोन्हे जो तव्हांजे दिमाग़ में टोकियां। अल्लू साहब
असां ॻोठ मां भॼूं त ॿिए हंधि रहण लाइ ख़र्चु खपे न। वञो दे माना लद बुॼां ऐं लताणी बुॼां। हाणे पापा वञो न वञो तव्हांजी मर्ज़ी। पाण ई पुलिस गार्ड थींदव न, सचू हणी कराईंदव सचू। मां त बापा पते ते फिरी वेंदो सां तव्हांजी ॻाल्हि खे मञंदुसि कोन। हो ॿुधो कोन अथव, मैं मानूंगा नहीं तो तुम जीतोगे कैसे। अमर अलू सही थो चवे, 2-3 ॾींहं जे लाइ काॾे न काॾे मोह करणो पवंदो। हाणे वरी बुबो जे तरफ़ां 2000 भाड़े किराए जा अथव, हे वठो। हाणे न पैसा मां सम्झी वञो त तव्हांखे परे वञिणो आहे, परे। सम्झी आंदी अल्लू साहब, असांखे सफ़ा घणो परे वञिणो आहे। त पोइ निकिरण जी कयो न। अल्लू साहब पोइ असां 2-3 ॾींहं किथे लिकूं था, तोखे नज़र कोन ईंदासीं। इहो साहब तूं असां ॿिन्ही खे भली कसम खणा, असां तोखे नंढा न आहियूं। असां एतिरा चरिया कोन हो जो तोखे नंढा आहियूं। तोखे नंढो उलण सां तूं मरी वेंदे। ॻाल्हि ॿुधो, मां चाहियां थो तव्हां को एॾो वॾो कसम खणो, एॾो वॾो कसम खणो जो मूंखे यकीन न अचे त बची वञे। वॾो को कसम अदा नंढा जी अदा वॾा पंहिंजो कसम ॾियासीं, पंहिंजो कसम ॾिस वरी चरिया पंहिंजो कसम ॾींदो वास बूट हणंदो। हीअं कर अधी इज़त जो कसम ॾिस। रिवा साहब असां ॿिन्ही खे उन राति जो कसम आहे जंहिं राति अधी इज़त ॼाई। इहो आहे की वॾो कसम खणो अथव, इन ते बि यकीन न कंदुसि, ॿियो भला कंहिं ते कंदुसि। खबरदार होशियार बेकरार ते लगातार बार बार केर बि चुनण पुणो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिशि न करे, न त मां तव्हांखे कंदुसि गिरफ़्तार। छा असांखे कंदे गिरफ़्तार? हाँ मुंहिंजी फिटी आहे छा जो तव्हां जहिड़ी शिकिलुनि सां प्यार कंदुसि। अरे तव्हां मुजरिम आहियो, मुजरिम। तव्हांखे गिरफ़्तार करे हली मार ॾींदुसि। सुतली साहब बोड़े सां रही रही लॻे थो तूं बि बोड़ो थी वियो आहीं। कननि में तेल विझरा, तेल। प्यार ब्यार नथो चवां, गिरफ़्तार गिरफ़्तार थो चवां। सूतली साहब मूंखे पक थी वई आहे त हिननि मूंखे ॾंडा कोन आया, हिननि खे गिरफ़्तार न कर। मां चवां थो हिननि खे इज़त सां इज़त जे घर वञण ॾे। आस्ते ॻाल्हायो रिया साहब, मूं वारा जानवर सिपाही न ॿुधियो। ओ साहब तुंहिंजा सिपाही आहिनि किथे? वारा पंहिंजे होटल ते रहिजी विया, कटनि जा वॾा शौक़ीन आहिनि। लालू खैर त आहे? और चाची मासी सुरीली हेॾिया 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 आ दे विच वठी दे वे विच में विच का जाए पासो न कजाए। लालू तूं छो वेठी आई? अम्मा कमकार त लाए छॾियो अथऊं, छो हिते न वेहां छा? अंदरि गर्मी लॻी पई, अंदरि वेहां। खैर त आहे, छो भला वेहणी कान थी दी? हाँ सब खैर आ, को टेंशन ही कोने को। तोसां कंहिं ॻाल्हायो खजी जा परा जो विच में टपको थो ॾी? फिरी नथी फिरणीअ जा काना। अम्मा तोखे न आहे, मूंखे आ लालू। चाची मासी सुरीली रात मूंखे कुख वारियूं अहिड़ियूं लतूं आयूं थी जो अञा ताईं पेट में रुगो गुरड़ पई थी पाए। ॾिसी पई मोबाइल ते मां पंहिंजो सामान सिधो करण जे लाइ पियो थो ॻोल्हियां त कहिड़ी दवा खावां। लालू तोखे कंहिं लतूं आयूं आहिनि? ओ छा आहे जो राति मां सुतोसि वाड़े में, सो हिकिड़ी बगी गॾाए ही मूंखे लतूं आयूं अथसि अहिड़ियूं 2-3 आयूं अथसि जो बसि कॾहिं वेही रहा। पोइ तोखे कहिड़ो लाचारो खचर मुहांडा वाड़े में सुम्हण जो, घर में आराम नथो अचई? चाची मासी सुरीली गिव योर माउथ, माना ॾे मुंहुं हिनखे। छोरी ॾे ख़बर तोखे थियो छा या? घणनि ॾींहंनि खां वठी पई थी ॾिसां त तूं लालू ते सड़ी बूटी पई थी खाई। दिमाग़ ते जाइ ते अथई न, जेॾीमहिल तेॾीमहिल विड़ीस पई थी लालूअ सां। अम्मा मां काथे थी विड़ा हिन सां? ॿियनि सां त तूं मिठो पई थी ॻाल्हाई, लालू खे जेॾीमहिल केॾीमहिल दड़का थी जी। अड़े ॿुधाए ॾे बलनी मुहांडा, कॾहिं मां तोखे दड़का ॾिना आहिनि? ट्रूह जी वल ॿुधाई नथो, वात में गजर थी छा? गजर न लाली, इहो मिसाल ग़लत आहे, चइबो वात में मुंग थई छा। चुप करे वे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां छा बि चवां ही तो मूंखे सम्झाए। अम्मा मूं सिरे ते रखी काथी आहे सिर, मूंखे ॿुधा। थधी थी अम्मा थधी थी, तोसां कोन थो ॻाल्हाए, मूंसां थो ॻाल्हाए। अम्मा तोखे छो थो चवे? जॾहिं मां ज़ाल आहियांसि मूंखे नथो चवे? ओ साईं कंडियारा पीर, ही वरी कहिड़ी नई मुसीबत पैदा थी आहे? रुगो पुरुष पई थी हाणे पुरुष। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।